अस्सलाम वालेकुम दोस्तों। लगभग 2500 साल अॻु चीन में हिकु अहिड़ो रांदीको ठाहियो वियो हो जंहिंमें हिकु काठी जे मथां पखियुनि जे परनि जहिड़ा पर लॻल हुआ ऐं जॾहिं उन काठी खे घुमायो वेंदो हो त पर हरकत करणु लॻंदा हुआ ऐं अहिड़ी तरह उहो रांदीको मथे उॾामणु लॻंदो हो। उहो रांदीको एसी ताईं उॾामंदो रहंदो हो जेसीं ताईं पर पंहिंजो कमु कंदा रहंदा हुआ। उहो रांदीको लॻभॻि 500 वरिया अॻु चीन खां यूरोप ताईं पहुतो। उन ज़माने जे कुझु साइंसदाननि जे ज़हननि में उहो ख़्यालु उभरियो त जेकॾहिं का अहिड़ी मशीन ईजाद कई वञे जेका क़दीम रांदीके वांगुरु हरकत करे सघे त उन मां तमामु घणो कमु वठी सघिजे थो। हाणोके हेलीकॉप्टर बाबति जेके निशानियूं मिलनि थियूं उन्हनि जो तालुक़ु 15वीं सदी ईस्वी सां आहे। हिन सदी में इटली जे मशहूरु साइंसदान ऐं मुसव्विर लियोनार्डो डाउंसी हिकु उॾामंदड़ शइ ईजाद कई जंहिंजो नालो हेलिस्कैट्रॉन जो नालो पियो। उन हेलिस्कैट्रॉन जे नाले पोयां अॼुकल्ह जे हेलीकॉप्टर जो नालो पियो। असल में हेलीकॉप्टर ॿिनि यूनानी लफ़्ज़नि जो मुरकब आहे। हेली मां मुराद बांह ऐं कॉप्टर जो मतिलबु बाद कशिश ऐं उन जी लफ़्ज़ी माना बांह जी मदद सां उॾामणु या लहणु आहे। तंहिंखां पोइ 18वीं सदी ईस्वी में ॿिनि फ्रांसीसी भाइरनि लाइवी ऐं बेनोनियोनो 1784 में फ्रांसीसी अकेडमी ऑफ साइंस जे साम्हूं हिकु क़दीम रांदीके मतिलबु हेलीकॉप्टर जो हिकु तसवुराती मॉडल पेश कयो जंहिंजी शक्ल जदीद हेलीकॉप्टर सां मिलंदड़ जुलंदड़ हुई। उन ख़्याल ते इंग्लैंड जे हिकु नौजवान साइंसदान जॉर्ज केली 1776 में कमु शुरू कयो, पर केली खे का ख़ासि कामयाबी नसीब न थी। इंसान लॻभॻि 100 सालनि ताईं पंहिंजे हेलीकॉप्टर जे ख़्वाब खे हक़ीक़त जो रूप न ॾेई सघे। 1902 में जॾहिं हवाई जहाज़ ईजाद थियो त उनखे ॾिसंदे इंसान में हिकु भेरो ॿीहर हेलीकॉप्टर ठाहिण जो जज़्बो उभरियो ऐं ल्यूस ब्रिगेड ऐं पालो कार्तो नाले ॿ फ्रांसीसी साइंसदाननि हेलीकॉप्टर ठाहिण में लॻी विया। घणी महिनत ऐं जदोजहद खां पोइ आख़िरकार उन्हनि जी महिनत कारगर थी ऐं 1907 में उन्हनि हिकु अहिड़ो हेलीकॉप्टर ईजाद करे वरितो जेको हवा में 30 खां 60 सेकंडनि ताईं परवाज़ करे सघंदो हो, पर हेलीकॉप्टर जी मंज़िल अञा परे हुई। तंहिंखां पोइ 1923 ऐं 1924 में हिकु स्पेनी इंजीनियर डेलिस सेरवा ऑटोगिरो नाले हिकु मशीन ईजाद कई जंहिंमें कुझु ख़ासियतूं हवाई जहाज़ जूं ऐं कुझु ख़ासियतूं हाणोके हेलीकॉप्टर वारियूं हुयूं। 1919 खां 1936 ईस्वी जो ज़मानो हेलीकॉप्टर जी तरक़ी जो ज़मानो आहे ऐं उन ज़माने में फ्रांस, जर्मनी, अमेरिका में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हेलीकॉप्टर ठाहिया विया। 1937 में जर्मन प्रोफेसर एड्रेच फोक FA-16-1 नाले पहिरियों कामयाबु हेलीकॉप्टर ठाहियो, पर हाणोके हेलीकॉप्टर जो बानी रूस जो साइंसदान अगोर-कोरसी आहे जंहिं 1936 में दुनिया जो सभ खां कामयाबु, पायदार ऐं महफ़ूज़ हेलीकॉप्टर ठाहियो जंहिंमें हाणोके ज़माने जे हेलीकॉप्टर जूं लॻभॻि समूरियूं खूबियूं मौजूदु हुयूं। उन वक़्त खां अॼु ताईं हेलीकॉप्टर जी रफ़्तार उन जे वज़न खणण जी सलाहियत में लगातार वाधारो कयो पियो वञे। हाणोके दौर जा जदीद हेलीकॉप्टर 320 किलोमीटर या 200 मील फ़ी कलाक जी रफ़्तार सां उॾाम करे सघनि था, पर आम तौर ते हेलीकॉप्टर जी रफ़्तार 130 किलोमीटर या 80 मील फ़ी कलाक आहे ऐं उहे बिना तेल भराइण जे 1000 किलोमीटरनि या 600 मीलनि जो मुफ़ासिलो पूरो करे सघनि था। जॾहिं त हेलीकॉप्टर में वधि बार खणण जी गुंजाइश लॻभॻि 20 टन आहे। हाणोके ज़माने में अहिड़े क़िस्म जा हेलीकॉप्टर बि तयारु कया पिया वञनि जिन में जेट इंजन वारी जहाज़ जूं खूबियूं बि हूंदियूं। उन जो ताज़ो मिसाल अमेरिका में हिकु नए एक्स-विंग हवाई जहाज़ कैलिफोर्निया जे ऋण पट मथां परवाज़ कई ऐं उहो जहाज़ जेट जहाज़ तोड़े हेलीकॉप्टर वांगुरु कमु करे सघे थो। हिन जहाज़ जी तयारी ते लॻभॻि $10 करोड़ जो ख़र्चु आयो। हेलीकॉप्टर जी ईजाद सां असांजा तमामु घणा कमु सवला थिया आहिनि। बोर्ड ऐं सोढ़ियुनि माथिरियुनि में पातल माण्हुनि खे खाधे पहुचाइण जो कमु, ज़ख़्मियुनि खे कढण जो कमु, वॾनि शहरनि में ट्रैफ़िक कंट्रोल, मतिलबु तमामु घणनि ॾुखियनि ऐं अहम कमनि लाइ हेलीकॉप्टर जी ज़रूरत हूंदी आहे। हेलीकॉप्टर खे जंगी मक़सदनि लाइ पिणु इस्तेमाल में आंदो वेंदो आहे। फ़ौजियुनि खे हथियारनि ऐं ख़ुराक जी सप्लाई, दुश्मन जी फ़ौज जी हरकत, इलाइक़े जी मालूमात ऐं फाथल फ़ौजियुनि खे कढण जो कमु, उहो सभु कुझु हेलीकॉप्टर जी मौजूदगी में आसानी सां करे सघिजे थो। जेकॾहिं तव्हांखे असांजी वीडियो पसंदि अचे
त लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि सां पिणु वीडियो खे शेयर कंदा। इंशाअल्लाह।